पीटीआई टीटीपी जी सियासी विंग है उन करे पीटीआई जा तर्जमान टीडीपी खिलाफ ॻाल्हाइण खां घबराइनि था। टीटीपी पाकिस्तान जी दुश्मन है, टीटीपी के नेस्त नाबूद करे छॾींदासीं। सुर समा वाले वफाकी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे पाकिस्तान में अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेकी शहादत जी दुआउनि सां घर मां निकिरनि था। आलमी सतह ते तस्लीम कयो वियो आहे त भारतीय जहाज किराया विया। 2025 हर हवाले सां कामयाबियुनि जो साल हो। गुज़िरियल साल भारत खां जंग खटी वई अस्करी बरतरी साबित करण सां गॾु मुआशी कामयाबियूं हासिल थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां रमज़ान पैकेज जी इमदादी रक़म डिजिटल वालेट ज़रिए ॾियण जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी हुकूमत जी तजवीज़ कयल रमज़ान पैकेज बाबति इजलास। रमज़ान पैकेज में बेहतर ऐं अदायगी जे अमली क़दमनि बाबति जल्द सिफ़ारिशूं ॾियण जी हिदायत। शहबाज शरीफ जो चवणु आहे त यूटिलिटी स्टोर में बदउनवानी सबबि हक़दार माण्हू पंहिंजे हक़ खां महरूम हुआ। ग़रीब अवाम में रमज़ान पैकेज जी इमदादी रक़म जी फराहमी डिजिटल वालेट ज़रिए अदा कई वञे त जीअं अवाम जी इज्जत मजरू न थे। असराइती निगरानी लाइ डिजिटल डैशबोर्ड ऐं मुनज़िम निगरानी निज़ाम पिणु लागू कयो वञे। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि तरक्याती मनसूबनि के जायज़े की अगबराई बाबति इजलास। वडे वज़ीर के मजमूई तरक्याती कारकर्दगी, जारी मनसूबनि, इदारती सुधारनि ऐं बजट की सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह हिदायत कई त मनसूबा मुकमल थियण खां पोइ असासनि की पायदारी, असराइती ऑपरेशन ऐं मरम्मत के यकीनी बणायो वञे। मास्टर प्लाननि ते सख़्ती सां अमल करे सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा रोकिया वञनि। गैर मयारी कम में गफ़लत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। मुल्क में पेशेवर पेनू माफिया और उन्हनि जी पुटभराई कंदड़ खिलाफ क्रैकडाउन जो फैसलो। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी की सदारत हेठि इजलास एफआईए की इमिग्रेशन विंग के कारकर्दगी जो जायज़ो वरितो। कानूनी इमिग्रेशन और इंसानी स्मगलिंग की रोकथाम लाइ जारी मुहिम जो जायज़ो वरितो वियो। घरू वज़ीर जो गैर कानूनी इमिग्रेशन में मुलविस माफिया खिलाफ बिना फ़र्क़ के सख्त कार्रवाई जारी रखण जो हुकुम। पेशेवर पेनू माफिया और उन्हनि जी पुटभराई कंदड़ खिलाफ असराइती क्रैकडाउन की हिदायत। घरू वज़ीर जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसर कंहिं रिआयत जा हक़दार नाहिनि। हवाई अड्डनि ते इमिग्रेशन चेकिंग के निज़ाम के असराइतो बणायो वञे। सिंध हुकूमत जमहूरी कदरुनि ते मुकम्मल यकीन रखे थी। सूबे में फ्री मूवमेंट की पॉलिसी ते अमल पैरा है। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त केपी जे वॾे वज़ीर जी सिंध आमद ते सिंध हुकूमत पारां खेसि भली कार चऊं था। खेसि मुकम्मल सिक्योरिटी ऐं प्रोटोकॉल फराहम कयो वियो आहे। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त केपी जो वॾो वज़ीर पंहिंजे दौरे जे प्रोग्राम का आगाह करे जेकॾहिं खेनि कंहिं जलसे या तकलीफ़ लाइ ग्राउंड घुर्बल हूंदो त उहो मुहैया कयो वेंदो, पर उन ॻाल्हि खे यकीनी बणायो वेंदो त का बि सरगर्मी कानून की भटकड़ी या अवाम लाइ तकलीफ़ जो सबब न बणिजे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध हुकूमत तहरीक इंसाफ़ के जिना ग्राउंड में जलसो करण की इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। केपी जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी जो सिंध में भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो।
मुल्क में मौसम जे ख़राबी सबब फ्लाइट ऑपरेशन सख्त मुतासिर 6 उड़ामुन के मुतबादल हवाई अड्डन ते लाथो वियो। मुल्क के मुख्तलिफ एयरपोर्ट्स से ईंदड़ वींदड़ 50 उड़ामुन में 11 कलाकनि ताईं देर रिपोर्ट। फ्लाइट शेड्यूल मूजिब रियाज़ ऐं दुबई खां ईंदड़ 3 उड़ामुन के पेशावर ऐं लाहौर एयरपोर्टन ते लाथो वियो। मस्कत, अबूज़ेबी ऐं दुबई खां पेशावर ईंदड़ 3 उड़ामुन के मुतबादल तौर इस्लामाबाद एयरपोर्ट ते लैंड करायो वियो। इस्लामाबाद खां रियाज़ ऐं जिद्दा वींदड़ 2 उड़ामुन में 9 ऐं 10 कलाक देर थी। इस्लामाबाद एयरपोर्ट तां ईंदड़ वींदड़ मजमूई तौर 21 उड़ामुन में 1 खां 11 कलाकनि ताईं देर रिकॉर्ड। बेहतरीन सफारतकारी सबब पाकिस्तान खिते में ध्यान जो मरकज बणिजी वियो। आलमी मैगज़ीन दी डिप्लोमेट जो चवणु आहे त अमरीका सां बेहतर लाॻापा ऐं चीन सां मुतवाज़न स्ट्रेटेजिक लाॻापा बरक़रार रखण सां पाकिस्तान पाण खे ज़िम्मेवार रियासत साबित कयो आहे। चीन खिते में पाकिस्तान जे वधंदड़ असर ऐं उन जे असराइती सफारतकारी जी वाखाण कई आहे। चीन पाकिस्तान के गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे मेंबरशिप ऐं शंघाई सहकारी तंज़ीम जी सदारत लाइ मज़बूत उम्मीदवार सम्झे थो। दाऊदजहांपुर वेझो मोहम्मदपुर वारे इलाइक़े में कारे इल्ज़ामेट बिठो क़त्ल ॻोठ मोहम्मद आरिफ जखरानी में जवाबदारनि फायरिंग करे पंहिंजी भाॼाई इक़बाल ख़ातून ऐं नौजवान ज़फ़र अली जखरानी के क़त्ल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त ॾेरनि पंहिंजी भाॼाई ऐं नौजवान के कारे जे इल्ज़ामेट क़त्ल कयो आहे। खैरपुर भरिसां पसंद जो परणु कंदड़ नौजवान क़त्ल ए सेक्शन थाने जी हद गाड़ी पुल वेझो रिसालत अली राजपूत के गोली जो खाद बणाए वियो। पुलिस क़त्ल जे इल्ज़ामेट 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि मूजिब पसंद जी शादी करण ते नौजवान के क़त्ल कयो वियो आहे। एसएसपी खैरपुर समीउल्लाह सुमरो जो चवणु आहे त शुरूआती जांच रिपोर्ट मूजिब नौजवान के गैरत जे नाले ते गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। क़त्ल में मुलविस 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोटलाडू में उर्डी विघे बनी गिरफ़ो 7 वरें जी सुहाना ख़ातकेली ऐं 2 वरें जी ताहिरा बतूल ख़ातकेली उर्डी सबब हयाती विञाए वेठियूं। इलाइक़े वासी मूजिब केतिराई मासूम ॿार उर्डी में वरतल आहिनि। डॉक्टरनि जी टीम उमाणे बीमार ॿारनि जो इलाज करायो वञे। गिम्स अस्पताल में अमले जी मुबैना गफलत सबब ठरी मीरावासी नौजवान फोत। वारसन जो एमरजेंसी अॻियां लाश रखी एहतजाज। वारसन मूजिब तुराब अली जी तबियत ख़राब थियण सबब खेसि गिम्स में दाख़िल करायो। सैकड़ा अमले पारां ग़लत इंजेक्शन हणण सबब तुराब अली तड़पी तड़पी फोत थी वियो। गफलत कंदड़ अस्पताल अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। डायरेक्टर गिम्स जो चवणु आहे त नौजवान जी फोतगी में अमले जी गफलत साबित थी कार्रवाई कई वेंदी। पीरुल आशारी वेझो क़त्ल थियल नौजवान कैलाश कोहली जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ बदीन में पीर चौक ते ॿिए ॾींहुं बि धरणो। रोड पिला धरणे में हज़ारे माण्हू शरीक। वारसनि जो चवणु आहे त कैलाश कोहली जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थियण ताईं धरणो जारी रहंदो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मातली में जसकम जो एहतजाजी मुज़ाहिरो।
बुडेरोलाल में उस्ताद जी बदली खिलाफ ॻोठाणनि शागिर्दनि जो एहतजाज। ॻोठ मोहरम कोसो जे प्राइमरी स्कूल में उस्ताद जी बदली खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त स्कूल में 180 ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि। जन लाइ 2 उस्ताद मुक़रर थियल हुआ, तंहिं मां बि हिकु उस्ताद खे बदली कयो वियो। उस्ताद जी बदली सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। ईरान में मुआशी बहरान खिलाफ मुल्क गिरन मुज़ाहिरनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। 28 दिसंबर में मुज़ाहिरनि में सिक्योरिटी एहलकार समेत 45 माण्हू मारिजी चुका। समूरे मुल्क में इंटरनेट सर्विस मुअत्तल।